कंडियारो भरिसां ॻोठ ख़ैर देरो जे रहवासी ताख़िर बिरादरी जे माण्हुनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर मुनव्वर लाखिर, अल्लाह वरायो लाखिर, रफ़ीक लाखिर ॿियनि दाहींदे चयो त देह ख़ैर देरो सनन ज़ाती ज़मीन आहे जंहिं ते कल्होड़ा बिरादरी जा बांसर ख़ादिम कल्होड़ो, अरबाब कल्होड़ो ऐं ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे हथियाबंद विहारे छॾिया आहिनि। हुननि दाहींदे चयो त हद जे बखरी थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे। SHO परवेज़ मेमण रिश्वत एवज़ बांसरनि जी धुर बणियल आहे। पुलिस जी सरपरस्ती में ज़मीन ते ट्यूबवेल जो बोर करायो वियो आहे। पुलिस वटि वञी थकिजी पिया आहियूं, पर पुलिस का दाह ॿुधण जे लाइ तयारु नाहे। पुलिस असांखे धमकायो आहे। ज़ुल्म बि साणनि थी रहियो आहे। बखरी पुलिस बि असां सां नाइंसाफ़ी करे रही आहे। ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ लॻल अमलदारनि खे शिकायत कई आहे, पर तदारक नाहे थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।